नाज़रीन, उडिरोलाल स्टेशन में सिंधी अदबी संगत शाख पारां शायर हाजी गुलाम हैदर ख़ास खेली सादिक फ़कीर ऐं आजिज़ छुट्टो सां रिहाण मल्हाई वई। उन मौक़े ते अदबी मुशाइरो बि थियो, जंहिंमें सुगड़न दात जा ॾिया रोशन करे छॾिया। शाइरनि शेर पढ़ी वाह वाह कराई। वधीक तफ़सील ॾिसूं था गुल मोहम्मद जी हिन रिपोर्ट में। सिंधी अदबी संगत शाख उडिरोलाल स्टेशन पारां सिंध धरतीअ जे नामियारी शाइर हाजी गुलाम हैदर ख़ास खेली सादिक फ़कीर आजिज़ छुट्टे सां सुरई सांझ ऐं कुल सिंधी उर्दू मुशाइरो थी गुज़रियो, जंहिंजी सदारत बहितरीन शाइर इक़बाल शाहीन कई, जॾहिं त मेहमान ख़ास मोहतरम साईं इज़त अली ब्रह्माणी, साईं मिठल जिसकाणी, कराची वासी नसीम शेख, वाहिद राज, सैयद शाकी, अहमद ख़ान आसी जिन हुआ। उन मौक़े ते शाइर ऐं अदीब मेहरान टीवीअ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडीनि था। तव्हां पाण ई शाहिद आहियो, तव्हां जूं पंहिंजूं ख़बरूं हलनि थियूं टीवी चैनल्स ते बि ऐं प्लस अख़बारुनि में बि अचनि थियूं त हर महीने ॿिए महीने चौथे महीने को न को हिननि जो प्रोग्राम हूंदो आहे। ॿिया प्रोग्राम हिननि जा ॿियनि दोस्तनि सां हूंदा आहिनि या हिन जे किताबनि जूं महूरतूं हूंदियूं आहिनि, पर हीअ मुंहिंजे ख़्याल में पहिरियों दफ़ो आहे जो हिन ई शाख जा ॿ सरगर्म जेके आहिनि मेंबर हाजी गुलाम हैदर ख़ास खेली ऐं आजिज़ छुट्टो, उन्हनि सां शाम मल्हाइण जो प्रोग्राम रखियो वियो आहे। ऐं आउं भायां थो त ॾाढो सुठो कमु कयो अथनि, छो जो इन्हनि सां हिननि माण्हुनि जी पज़ीराई बि थींदी, हिमत अफ़ज़ाई बि थींदी, उत्साह बि मिलंदो। सादिक फ़कीर आहे त सादिक फ़कीर बि पंहिंजे रंग जो सुठो शाइर आहे। झोल मां हिननि वटि पहुतो आहे हिते ऐं शाबस हुजेसि हुनखे टाइम कढी आयो आहे। ऐं हिते ॿिया जेके दोस्त वेठा आहिनि उहे बि परे परे खां आया आहिनि। सिजावल अल्लाह त एज़ाज़ आहे पर असां बि ख़ुशि नसीब आहियूं जो असीं पंहिंजे ई धरतीअ जे महान जेके आहिनि लिखंदड़ उन्हनि सां हिकिड़ी नंढड़ी शाम मल्हाए इहो सम्झूं था त असां ॿियो त कुझु नथा ॾेई सघूं लिखंदड़नि खे, पर असां पंहिंजे हिसे जो जेको मान आहे उहो उन्हनि खे अर्पे दिली सुकून महसूसु करियूं था। अॼु हीअ जेके टे आहिनि दोस्त, असां वटि हाजी गुलाम हैदर आहे, असांजे उडिरोलाल स्टेशन जो तमामु सीनियर शाइर आहे। साईं अमीन खां पोइ हाजी गुलाम हैदर जो नालो अचे थो ऐं उनखां पोइ सादिक फ़कीर आहे, उनजो तालुक़ु झोल सां आहे ऐं अदा आजिज़ छुट्टो आहे। इन टिनिनि सां जेको आहे सो सुरई सांझ आहे ऐं परे परे खां दोस्त कई आया आहिनि। ऐं मेहरान टीवी वारनि जूं महिरबानियूं, जिते हर मसइले में असां सां हथु हथु मिलाए अॻिबरा रहंदा आहिनि। अॼु जेका शाम मल्हाई पई वञे सुठनि शाइरनि असांजा सुठा दोस्त चइजनि। आजिज़ छुट्टो साहिबु आहे असांजो दोस्त गुलाम हैदर, हाजी गुलाम हैदर साहिबु। इन्हनि जी शाइरी रुगो उडिरोलाल स्टेशन ताईं महदूद न चइजे, पूरे सिंध जी रहनुमाई कंदा आहिनि। हर स्टेज ऐं हर शहर में इन्हनि जी शाइरी तव्हां ॿुधंदा हूंदव ऐं इन्हनि सुठा किताब बि लिखिया आहिनि। उन्हनि चयो त सभिनी दोस्तनि खे घुर्जे त उहे बि सास शाख उडिरोलाल स्टेशन जीअं पंहिंजे शाइरनि ऐं अदीबनि लाइ अहिड़ा प्रोग्राम मुनक़द कनि जीअं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थी सघे। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगरो, मेहरान टीवी, उडिरोलाल।